ख़ैबर लगे ॻोठ मेहुमाची में पीपल्स पार्टी अॻवान रईस आख़ुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी जे मान में कॉर्नर गजाणी रखी वई। कॉर्नर गजाणी जी अॻवानी गुलशेर सोलंकी, अली शेर सोलंकी, ज़ुल्फ़कार उर्फ़ भुट्टो सोलंकी, ग़ुलाम हैदर सोलंकी, ग़ुलाम मोहम्मद सोलंकी जिन कई। कॉर्नर गजाणी में ज़ुल्फ़कार उर्फ़ भुट्टो सोलंकी जिन रईस आख़ुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी जिन जे हुक्म मुताबिक़ वोट ॾियण जो हलफ़ कयो। ज़ुल्फ़कार जो चवणु हो त मूं तक़रीबन 20 सालनि खां मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान जिन खे वोट कराया, पोलिंगूं खटरायूं आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं बि तरक़ियाती कमनि में सिर्फ़ु आसरा ऐं दिलासा मिलंदा रहिया। असांजो ॻोठु मेहुमाची तरक़ियाती कमनि में हर तरह खां नज़रअंदाज़ रहियो आहे। गुज़िरियल बरसातुनि में असांजो ॻोठु मेहुमाची पाणी हेठि अची वियो हो। असांजे ॻोठ जा माण्हू दरबदर थी विया। खेनि कॾहिं बि मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मान या उन जे माण्हू सार संभाल न लधी। गुज़िरियल ॾींहं खां बि पहिरीं मखदूम हाउस हाल में मीटिंग घुराई वई। उते मखदूम साहिबान खे मूं रड़ियूं करे चयो पिए त असांखे सार संभाल में नज़रअंदाज़ कयो पियो वञे, पर उते मखदूम जे माण्हुनि मूंखे ख़ामोश करे रवानो करे छॾियो। हाणे मूं ऐं मुंहिंजी ॻोठ जी बिरादरी ऐं मुंहिंजे ग्रुप जा मेंबर रईस आख़ुंद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी साहिब जे हुकुम सां वोट बि कंदासीं ऐं खेनि संदसि हर फ़ैसिले ते हुकुम जा पाबंद रहंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।